ईद फसा यहूदियुनि जी ईद जेका 7 ॾींहंनि ताईं मल्हाई वेंदी आहे। ईद फसा खे ईद फतीर या बेख़मीरी मानीअ वारी ईद बि चयो वेंदो आहे। यहूदियुनि जे अक़ीदे मुताबिक़ हीअ ईद बनी इसराइल जे फ़िरौन खां निजात ऐं ख़ुदा जे तरफ़ां यहूदियुनि खे हिकु क़ौम बणाइण वारे अमल जी यादि ॾियारे थी। हिन साल यहूदियुनि जी ईद फसह 12 अप्रैल खां 20 अप्रैल 2025 ताईं हली। छा का क़ौम पंहिंजी ईद ते कंहिं ॿिए मज़हब जी इबादत गाहुनि ते हलां करे सघे थी? मुंहिंजे ख़्याल में तारीख़ में इन जो को अहिड़ो वाक़ियो या मिसाल नथो मिले। हीउ हिकु अहिड़ो कमु आहे जेको सिर्फ़ु यहूदी ई करे सघनि था। यहूदियुनि जी ईद जे ॿिए ॾींहं ते सवें माण्हू मस्जिद अक्सा में दाख़िल थिया। उन्हनि सां गॾु उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ इसराइली फ़ौज जा हथियारबंद गार्ड बि मौजूदु हुआ, जेके मस्जिद अक्सा में इबादत जे लाइ ईंदड़ मुस्लमाननि खे बि अंदरि अचण खां रोकींदा रहिया। उन्हनि यहूदी आबादकारनि मस्जिद अक्सा में तौरात जे रस्मुनि जी अदायगी बि कई ऐं दावा कंदा रहिया त इहा जॻह उन्हनि जी आहे, जो कि सरासर ग़लति दावा आहे ऐं गॾियल क़ौमुनि जे चार्टर जे ख़िलाफ़ आहे। पर यहूदी चाहिनि था त मस्जिद अक्सा जी जाइ ते टियों टेम्पल तामीर थिए ऐं उन्हनि जो मसीहा उन्हनि जी मदद जे लाइ अचे, जंहिंखे हू शिदत सां सॾे रहिया आहिनि। उन जे लाइ सैहूनी आबादकारनि जी तंज़ीमुनि मस्जिद अक्सा खे शहीद करण जी हिकु मीडिया मुहिम बि शुरू करे छॾी आहे। मस्जिद अक्सा जी तबाहीअ वारी AI ते ठहियल वीडियो सोशल मीडिया ते तमामु घणी वायरल थी रही आहे। वीडियो में मस्जिद अक्सा जी तबाही ऐं सुलेमानी टेम्पल जी अॾावत खे ॾेखारियो वियो आहे। फ़लस्तीनी परॾेही वज़ारत अक्सा मस्जिद खे ड्राइण जी धमकियुनि ते ॻणतीअ जो इज़हार कयो आहे ऐं उन्हनि मुतालबो कयो आहे त आलमी इदारा उन खे सख़्तीअ सां ॾिसण ऐं उन तहरीक जो संजीदगीअ सां नोटिस वठनि ऐं फ़ौरी तौर ते बैनुल अक़वामी क़ानूननि जे मुताबिक़ क़दम खणनि, जंहिं क़ानून मुताबिक़ कंहिं ॿिए मज़हब जे माण्हूअ खे इहा इजाज़त नाहे त मुस्लमाननि खां सवाइ को ॿियो उन जाइ ते इबादत करे सघे। पर इसराइली हुकूमत पंहिंजे मज़हबी इंतिहा पसंदनि खे न फ़क़ति इजाज़त ॾेई रही आहे, पर उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ प्रोटोकॉल बि फ़राहम करे रही आहे। इन जो हिकु बदतरीन मिसाल फ़लस्तीन में ॾिसी सघिजे थो, जिते इसराइली फ़ौज जे ज़ुल्मनि में ॾींहों ॾींहुं ख़तरनाक वाधारो थींदो पियो वञे। इसराइली फ़ौज ग़ज़ा ते हमलनि में हिकु भेरो ॿीहर वाधारो करे छॾियो आहे। बेघर फ़लस्तीनी कैंपुनि ऐं ख़ैमनि में सुम्हंदड़ ॿारनि ते बि बम केराया पिया वञनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 50 खां वधीक मासूम फ़लस्तीनी शहीद कया विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 50 खां वधीक मासूम फ़लस्तीनी शहीद कया विया आहिनि। अस्पतालूं, स्कूल ऐं पनाहगाहूं बि महफ़ूज़ न आहिनि। इहा हिकु बेहद ख़तरनाक सूरत हाल आहे। न रुॻो इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि, पर ख़िते में बदअमनी बि पैदा थी सघे थी। इहा ॻाल्हि का सिर्फ़ु हिकु रिपोर्ट न आहे, हीअ इंसाफ़ जे लाइ हिकु आवाज़ आहे। सो आवाज़ बुलंद कयो, हिसेदारी कयो, सच खे पखेड़ियो। RFI डिजिटल जे सिंधी सर्विस जा कारकुन थियो, सब्सक्राइब कयो त जीअं तव्हांखे सच सां ॻंढे रखे सघिजे। ऐं हा, कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, छाकाणि त असां वटि तव्हांजी राय जी वॾी अहमियत आहे। फ़लस्तीन में इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ सॼी दुनिया में एहतिजाज जारी आहे। बर्तानिया, फ्रांस, पेरिस ऐं स्वीडन में बि फ़लस्तीनियुनि जे हक़ में मुज़ाहिरा थिया, जॾहिं त ग्लासगो ऐं आयरलैंड में बि मुज़ाहिरीन इसराइल जे लाइ फंडिंग ऐं हथियारनि जी फ़राहमी खे रोकण जो मुतालबो कयो। यहूदियुनि जे मस्जिद अक्सा में दाख़िल थियण या उन्हनि जे दावा करण सां का हक़ीक़त बदिलजी त कान वेंदी, बसि इहो त इन्हनि जा कुदा इरादा ज़ाहिर पिया थियनि। हिकु अहम ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इसराइली इंतिहा पसंद फ़ौजियुनि जे करे हाणे इसराइल जे अंदरि बि ॾारूं पवणु शुरू थी वियूं आहिनि। इसराइल जे अंदरि ई गादीअ वारे शहर तल अबीब में हज़ारे माण्हुनि नेतन्याहू ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी ऐं मुज़ाहिरो कंदड़नि हुकूमत खां मुतालबो कयो त हू यरग़मालियुनि खे आज़ादु कराइण जे लाइ फ़ौरी तौर ते ग़ज़ा में जंग बंदीअ जो मुआहिदो करे।
इसराइल में मुखालिफ़ धुर जे अॻुवाण याइर लापेत मुल्क में सियासी तशद्दुद जे ख़दशनि जो इज़हार कंदे ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं नफ़रत वारी मुहिम जोई बंदि न कई वई त हिते सियासी क़त्लेआम बि थी सघे थो। तल अबीब में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे याइर लापेत चयो त रेड लाइन पार थी चुकी आहे। जेकॾहिं असां अञा बि सूरत हाल ते कंट्रोल न कयो त शायदि हिते सियासी क़त्लेआम आम थी वञे ऐं उहो बि हिक खां वधीक ऐं यहूदियुनि खे ई मारींदा। उनजो इशारो इसराइल जे अंदरूनी सिक्योरिटी एजेंसी शिन बेत जे सरबराह रोनेन बार जे ख़िलाफ़ जारी नफ़रत वारी मुहिम ॾांहुं हुयो, जंहिंखे हुकूमत हटाइण जी कोशिश करे रही आहे। रोनेन बार जे बरतरफ़ीअ ख़िलाफ़ अपोज़िशन अदालत में अपील कई आहे ऐं उनखे वज़ीर आज़म बिन्यामिन नेतन्याहू जे साॼी ॿांह जी हुकूमत जो गैर जमहूरी क़दम करार ॾिनो आहे। रोनेन बार जो चवणु आहे त संदसि बरतरफ़ी हमास जे 7 अक्टूबर 2023 वारे हमले ऐं ॿियनि संगीन मामलनि जी जांच सां ॻंढियल आहे। इसराइली अटॉर्नी जनरल पिणु ख़बरदार कयो आहे त रोनेन बार खे बरतरफ़ करण जो फ़ैसिलो नेतन्याहू जे ज़ाती मफ़ादनि जे लाइ बि थी सघे थो, छाकाणि त संदसि वेझनि साथियुनि जे ख़िलाफ़ फ़ौजदारी जांच जारी आहे। हिते इहा ॻाल्हि बि क़ाबिल गौर आहे त इसराइली अंदरूनी सलामती एजेंसी शिन बेत जे सरबराह रोनेन बार पंहिंजे बयाने हल्फ़ीअ में बि नेतन्याहू खे इसराइल जे लाइ ख़तरो करार ॾिनो आहे। हिकु ख़ाबरू इदारे मूजिबि 1995 ईस्वी में इसराइली वज़ीर आज़म यिट्ज़िक रॉबिन खे बि हिकु यहूदी इंतहा पसंद क़त्ल करे छॾियो हुयो। हुन जे क़त्ल खां अॻु हुन जे ख़िलाफ़ सख़्तु चिड़ ॾियारींदड़ मुहिम हलाई वई हुई। नेतन्याहू जेको उन वक़्तु अपोज़िशन लीडर हो, उन ते इहो इल्ज़ाम लॻो हो त हुन अहिड़े इश्तियाल अंगेज़ी रोकण जे लाइ को मुनासिब क़दम न खयां। ॿिए तरफ़ उर्दुन ऐं मिस्र इसराइल ऐं हमास जे विच में 5 खां 7 सालनि जी जंग बंदीअ जी तजवीज़ पेश कई आहे। मनसूबे में इसराइली फ़ौज जे मुकमल इनख़िला ऐं क़ैदियुनि जे मटा सटा पिणु शामिल आहे।